हेलो अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तयारु आहियो? मां तव्हांजो पंहिंजो दोस्त MD नोड़ियो अॼु असां हाज़िर आहियूं तव्हांजे अॻियां पाकिस्तान जे इंटरनेशनल शहर कराची में। असांजो दोस्त अरबाब असां सां गॾु आहे। अॼु असां कराची जे कुझु मार्केटनि में वेंदासीं, घुमंदासीं ऐं तव्हांखे बि गॾु घुमाईंदासीं। हाणे असां निकिरंदासीं सफ़र जी तरफ़। अरबाबी गाॾी जा असांखे टायर बि वठिणा आहिनि, उहो बि वठंदासीं ऐं कुझु इलाइक़ा ॿिया बि घुमंदासीं, उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। पर हिन टाइम असां मौजूदु आहियूं नारियल चौरंगी, वॾे में वॾी चौरंगी आहे जिते चौरंगी पूरी ते नारियल आहिनि ऐं हुन जे भरिसां हिकिड़े अहिड़े शख़्सियत जी मज़ार आहे जेको पाकिस्तान जो बच्चो हुनखे सुञाणे थो, चाहे नंढो हुजे चाहे वॾो हुजे, मगर हुन शख़्सियत खे ज़रूरु सुञाणे थो। हुनजी मज़ार बि तव्हांखे ॾेखारींदासीं, मगर पहिरीं हुनजे भरिसां ही नारियल चौरंगी आहे। ॾाढो बहितरीनु नज़ारो आहे नारियल चौरंगी जो। ऐं हाणे असां हुन मज़ार जे अंदरि तां नथा वञी सघूं अॼु, इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम तव्हांखे अंदरि बि घुमाईंदासीं, पण अॼु तव्हांखे ॿाहिरां खां ॾेखारींदासीं त हू कंहिंजी मज़ार आहे। हाणे असां हलंदासीं हुन मज़ार जी तरफ़ ऐं पोइ असांखे हिकिड़ो ॿ मार्केटूं आहिनि, वॾियूं कराची जूं मार्केटूं आहिनि, होॾां बि वञिणो आहे। हीअ साम्हूं तव्हां ॿ झंडा ॾिसो पिया, इहो पीपल्स पार्टी आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। हिते जी वॾे में वॾी पार्टी आहे सिंध सूबे जो, हुनजो दफ़्तरु आहे। मगर हाणे असां हलंदासीं हुन दफ़्तर जी तरफ़, इन मज़ार जी तरफ़। हाणे साम्हूं तव्हां पुल ॾिसो था, हिन पुल मथां असां चढ़ंदासीं त हू बिल्कुलु मज़ार नज़र ईंदी। इहो साम्हूं कुंड नज़र अचे पई, हेॾां वणकार वधीक आहे ऐं हिन इलाइक़े में जाम तमामु वॾा वण आहिनि। काफ़ी इलाइक़ो आहे जेको इहो साम्हूं तव्हां कुंड ते ॾिसी रहिया आहियो, मज़ार मथे नज़र अची रही आहे। ही मज़ार आहे असांजे पाकिस्तान जे क़ाइद मोहम्मद अली जना जी मज़ार आहे। काज़ी आज़म मोहम्मद अली जना जी असांजो मज़ार आहे। मज़ार जे भरिसां हाणे असां वेंदासीं, गुज़रिया आहियूं इंशाअल्लाह नेक्स्ट असां तव्हांखे काज़ी आज़म जी मज़ार अंदरि बि घुमाईंदासीं, पण अॼु असांखे थोरी जल्दी आहे, इन जे करे अॼु असां हलूं था हाणे तारिक रोड ते। असांखे थोरो 2-4 शयूं वठणियूं आहिनि, उहो वठंदासीं ऐं अव्हांखे बि गॾु घुमाईंदासीं। त हलूं था हाणे मार्केट जे तरफ़।